उनके चइबो जेको सच हुजे, जे वटि कूड़ न हुजे। माना कुरान इहो थो ॿुधाए जेको हक़ वारो हुजे उनके कूड़ सां न गॾायो, कूड़ वारे खे न गॾायो उन सां, ऐं न मिलायो हक़ सां बातिल खे, जॾहिं त हक़ ॼाणियो था। चाचा साईं कुरान जी आयत केॾी ॻाल्हाईंदड़ आयत आहे, इन में कंहिंजो कसूर न आहे, छो जो कुरान हिदायत आहे। हैदरी इमाम ज़माना जी ज़ात बुलंदतर सलवात, अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। जियो किबला, जियो सैयद, सलामत रहो, आबादी शाद रहो। मां मुतमैन वेठो आहियां, तव्हां मुतमैन आहियो, राज़ी वेठा आहियो? जेके अॻियां दोस्त आहियो मूंसां थोरो सफ़र कंदा अचो। हाँ, ऐं न मिलायो हक़ सां बातिल खे, जॾहिं त हक़ ॼाणियो था। माना इन में ख़बर पइजी वई त यज़ीद खे ख़बर हुई त हक़ केरु आहे। हाय हाय, शिमर खे ख़बर हुई त हक़ केरु आहे। यज़ीद जे लश्कर खे ख़बर हुई त हक़ केरु आहे। हक़ हुयो हुसैन, हक़ हुयो अली। ऐं अल्लाह जो फरमाए न मिलायो हक़ सां बातिल खे, जॾहिं त हक़ ॼाणियो था पोइ बि लिकायो था। केॾो आयत कुरान ॻाल्हाईंदड़ आहे यार, छो जो कुरान छपियल आहे, छुपियल न आहे। कुरान छपियल, कुरान हीअ छपियल आहे, छुपियल न आहे। कुरान ये ज़ाहिरी लिखियल है, लिखियल ना है। कुरान हर घर में मौजूद है, सुन्नी वट बि आहे, शिये वट बि आहे, वहाबी वट बि आहे, देवबंद वट बि आहे, बिरेल वट बि आहे, हर मजहब वट आहे। पर जी कुरान के शियन समझो है, ये कहे न समझो है। छो शिया को एडा मोतबर हैं, छो जो शियन वट कुरान तॾहिं मिलियो है जो रसूल जी फरमान है त इन्नी तारकुम फीकुम सकलेन किताबुल्लाह व इतरती अहल बैती। तव्हांजे दरमियान में मां ॿ शयूं छॾींदो वञा, हिकु कुरान, ॿियो अहल बैत। न कुरान अहल बैत खां जुदा है, न अहल बैत कुरान खां जुदा। न नतीजे ते ॻाल्हि पए था न बाबा। छा दस्यो रसूल? मां ॿ सिफ़तूं दस्यां हूंदो, अहल बैत हूंदो कॾहिं बि कुरान खां जुदा न हूंदो, कुरान कॾहिं अहल बैत खां जुदा न हूंदो। इहा रसूल सिफ़त ॿुधाई, इहा दावा रसूल कई। ऐं शिया जेके आहिनि फ़ख्रु छो कंदा आहिनि? शियन ईअं थोरे चयो त असां लाइ कुरान काफ़ी आहे, उहो त ॿिया हुया न यार। मां एतिरो इशारो ई त ॾेई सघां थो। हाँ, तॾहिं त जी अली जे प्यार जो तो कनेक्शन न है त रब जी दरबार में तुझी ॻाल्हि कीअं थींदी? अली जे प्यार जो तोट कनेक्शन न है त रब जी दरबार में तुझी ॻाल्हि कीअं थींदी? तू सदाई नंबर मिलाई टिन जो त शाफी नबी जी आल तुझे लाइ कीअं थींदी? आले मोहम्मद जी मोहब्बत जो बैलेंस तुझी दिल जी मोबाइल में ना है जाहिल, भले लख दफा हू कर पर अली बिना अल्लाह वट तुझी काल कीअं वेंदी? नारे हैदरी, जियो सैयद, जियो बराबर। वडी आयाती बाबा। वाह वाह। असां न चयोसीं त कुरान काफ़ी आहे, असां न चयोसीं त अल्लाह काफ़ी आहे। शैतान चयो अल्लाह काफ़ी आहे, शैतान जे नुमाइंदे चयो त कुरान काफ़ी आहे। हाय हाय हाय, हथ सलामत रहो यार, आबादी शाह। न न न न न न न ईअं न, ईअं न, ईअं न। सभई मुतमैन न थींदो तेसि ताईं मां सफ़र कंदुसि ई कोन। सलामत रहो, आबाद इशाद रहो। त हेडे अल्लाह छा थो फरमाए? ऐं न मिलायो हक़ सां बातिल खे। इहो हक़ तो ॻोल्हियो न, हक़ हुयो करबला में, हाय हाय हाय, हक़ हुयो अली अकबर, हक़ हुयो हुसैन, हक़ हुयो सज्जाद मौला, हक़ हुयो मौला बाकिर, हक़ हुया 72, होले हुया बातिल, होले हुयो कूड़, हेडे हुई, हेडे कुल जो कुल पाक हुया, होडे कुल जो कुल निजासत हुई। माना जेको पाक सा मोहब्बत कंदो वो पाक थींदो, जेको निजासत जे पोयां वेंदो वो पलीत न थींदो। त ॿियो छा थी? वाह वाह, बैत बुलंद करे नारे हैदरी। मुखे गाजी जी इज्जत जो कसम, अगर ये
पलीतन ये पोया भी हुजन भली आबे कौसर सा भी वीजन मोने 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 ने हर जुमले जो को टाइम न हुंदो है मां बस अची आया तो मां छा कया लिखाए भी नहीं थो सका मां ये सैंपल माना में चवा अली जो दुश्मन हुसैन जो दुश्मन चाहे आबे कौसर सा भी वीजे ने पो भी पाक न तो थी सके वाह 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 सैयद वाह वाह सही वाह आबे कौसर सा भी वीजे आबे जमजम सा भी वीजे अली जो दुश्मन एडो पलीत एडो निजासत थस आई सुने लतीफ छा फरमाए पलीत पान जड़ो न कर सुनो संदो शान यारा लाए काथे बैठायो मां पलीत पान जड़ो न कर सुनो संदो शान सवा लख रिए सैयद जे हिन जो मथे के दुश्मन अर रहमान अल्लमल कुरान पोकर आयत ते ईमान जे अन्य भी थे गुमाऊं तो पो लानत थई लतीफ चे नारे हैदरी जियो किबला जियो मरहबा सही अली हक अली अली हक अली हक अली हक नारे हैदरी जियो सही जियो मुझी तकरीर जो अंदाज भी दिसु बयान भी दिसु वरी पांजो नारे जो बंद अदो नारो न हणदो नारो हेडा लगंदो बानी कराए भी पाण बुधे भी पाण नारो भी पाण हणे भी तां जे अचण फायदो करो मुर्शिद अली जेड़ो हिन अदे जो अतेड़ो मुंह जो अतेड़ो हिन सब नज़ादारन जो सबन जो आहे तो बई का हथ बुलंद के बोलो बोलो सकी शहबाज कलंदर अली हैदर अच्छा एक मौला हुसैन बादशाह जो खुतबे जो जुमलो याद अची है पर वो शायरी में जी पढ़ो ना हुसैन बादशाह तो फरमाए जो भी मेरे घर की अदावत में ढलेगा जो भी मेरे घर की अदावत में ढलेगा मक्के में भी सोए तो जहन्नुम में चलेगा वाह 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 जियो किबला जियो वाह 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 सही वाह वाह बढ़िया चाही मिंबर के ने पीजी जागीर ना है हर कोई खिताबत न थो करे सके दुखे मां दुखे मरहलो है इन मिंबर दे बीहण वरी ने खिताबत के बयान कर मौला हुसैन तो फरमाए शामिन जे सामू अची करे हुसैन बादशाह जी सवारी जो नालो चाहे मुर्तजिस ते हुसैन भी करे फरमायो शामिन के दिसी करे और जो भी मेरे घर की अदावत में ढलेगा मक्के में भी सोए तो जहन्नुम में चलेगा दोज़ख का अजाब उसके बदन से न टलेगा मर जाए मुसल्ले पे मगर हाथ मले नारे हैदरी जियो सैयद जियो बढ़िया है दी बाबा जो भी मेरे घर की अदावत में ढलेगा मक्के में भी सोए तो जहन्नुम में जलेगा दोज़ख का अजाब उसके बदन से न टलेगा मर जाए मुसल्ले पे मगर हाथ बस उसकी इबादत पे राजी वो जली है जिस चीज की नमाजों में मेरा बाबा अली है भाई हाथ बुलंद करे नारे हैदरी जियो सैयद जियो हाय हाय सुरूर तो वठो ने जो भी मेरे घर की अदावत में जो भी मेरे घर की अदावत में ढलेगा मक्के में भी सोए तो जहन्नुम में जलेगा दोज़ख का अजाब उसके बदन से न टलेगा मर जाए मुसल्ले पे मगर हाथ मलेगा बस उसकी इबादत पे राजी वो जली है जिस की नमाजों में मेरा बाबा अली हुसैन बादशाह तो फरमाया शामियों हरामियों चाहूं तो तुम्हें मौत की वादी से मिला दूं थकरी पे तो मजमो यार मान छने चाहूं तो तुम्हें मौत यार हिन का वधी के सैंपल माना हुंदी गने सोलो उर्दू चाहूं तो तुम्हें मौत की वादी से मिला दूं चाहूं तो तुम्हें आंख की हैबत से मिटा दूं चाहूं तो तुम्हें आंख की हैबत से मिटा दूं चाहूं तो तुम्हें मौत से पहले ही सजा दूं चाहूं तो तुम्हें जहन्नुम में अभी तुमको जला दूं मनशाए खुदावंद का एहसास पड़ा है 9 लाख के वरना मेरा अब्बास पड़ा है भाई हाथ बुलंद करे नारे हैदरी जियो किबला जियो बाबा 9 लाख के लिए वरना मेरा
9 लाख के लिए, वरना मेरा अब्बास बड़ा है। मुझी तो तकता दे पवई न थी, इन लश्कर लाए अब्बास ही काफी। अच्छा मौला अब्बास भी करबला में कुछ फरमायो है, पढ़ा। चलो तानी फरमाइश पूरी तो क्या पर दिसन सही। अब्बास बाजादो फरमाए सही, नमाजी भी हुआ, कुरान भी पढ़न पिया, कारी भी हुआ। अब्बास तो फरमाए ला इलाहा इल्लल्लाह भी पढ़न पिया, मोहम्मद रसूलुल्लाह भी पढ़न पिया, कुरान भी पढ़न पिया, नमाज भी पढ़न पिया, काबे के भी जाहिर में सजदो कन पिया। अब्बास दिसी करे जदो ज़ुबान से ला इलाहा इल्लल्लाह पढ़ते हो, इलाह से लड़ने को आ गए हो। ज़ुबान से ला इलाहा इल्लल्लाह पढ़ते हो, इलाह से लड़ने को आ गए हो। नमाज पढ़ने का क्या फायदा, जजा से लड़ने को आ गए हो। ये तार है इश्क जी, तार टुटी पे आने सुन डायरी मोड कोने किताब कोने, मुझे तहां जा चेहरा मुझला डायरी मां मौला अब्बास का ये दुखे मां दुखे मरल होंदो शायरी जी, वो भी मौला अता कयो। याद करण दुखी ॻाल्हि आहे, उनखे वरी याद रखण दुखी ॻाल्हि हूंदी आहे, वरी अवाम जे साम्हूं पढ़ण अञा दुखी ॻाल्हि हूंदी आहे। केॾनि मां मरहलनि मां गुज़री तव्हांखे इन ज़िक्र ॿुधायां थो, वरी बयान करण अञा दुखी ॻाल्हि हूंदी आहे, खून सड़ंदो आहे। गुलाम अब्बास शादीवाल सैयद हिन सां गॾु प्रोग्राम पे पढ़ा, पोइ साईं उहो बयान कंदे चए पियो त तव्हां सोलो सम्झो था जेको असां बयान कयूं, खून थो सड़े असांजो जेको ज़ोर ॾियूं था या बयान कयूं था, कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां गुज़री अचे इहो लफ़्ज़ तव्हांखे ताईं पिया चई। हिकु सलवात बड़ो बुलंद आवाज़ से। ज़ुबान से ला इलाहा इल्लल्लाह पढ़ते हो, इलाह से लड़ने को आ गए हो। नमाज पढ़ने का क्या फायदा, जजा से लड़ने को आ गए हो। उठा के हाथों को इस तरह से दुआ से लड़ने को आ गए हो। हुसैन के साथ है खुदा भी, खुदा से लड़ने को आ गए हो। अब्बास फतवा ॾिनी, चई जेको हुसैन सां जंग करे, चाहे ला इलाहा इल्लल्लाह पढ़े, चाहे कुरान पढ़े, चाहे मुसल्लो विछाए, चाहे दुआ घुरे, पर हुसैन सां मोहब्बत न अथसि तौहीद बि कम जी न अथसि, कुरान बि कम जो कोन अथसि, नमाज बि कम जी कोन अथसि, छो जो हुसैन जो न आहे। अच्छा मौला अब्बास छॾियुमि बस ई ॻाल्हियूं। अचो अली अकबर जो फरमाए, अचो अली अकबर सरकार दे, इन भी सरकार करबला में कुछ फरमायो है। अली अकबर हुसैन बादशाह के करीब अची चए थो, दे इज़्न मुझे जंग है क्या इनको बता दूं। चाचा मुझी गाल समझ में अचे थी, जंहिंखे समझ में अचे थी हथ मथे करने। आने सबई मुतवजो थियो, हाणे मुंहिंजी तार न टोड़जो, नज़र अला न्याज़े हुसैन। अली अकबर तो फरमाए हुसैन बादशाह के करीब जी चए थो, बाबा मूंखे इजाज़त दे, इज़्न दे, हुकुम दे त मां इन्हनि शामिन खे ॿुधायां त जंग कीअं थींदी आहे, जंग थींदी कीअं है। अली अकबर तो फरमाए दे इज़्न मुझे, इज़्न चइबो आहे हुकुम खे, चाचा साईं इज़्न चइबो आहे हुकुम खे। दे इज़्न मुझे जंग है क्या इनको बता दूं, दे इज़्न मुझे जंग है क्या इनको बता दूं, तलवार बिना मौत का बाजार सजा दूं। हाँ हाँ वाह 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 वाह।